हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो? ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे उमेद आहे त तव्हांजो वीकेंड ॾाढो सुठो गुज़रियो हूंदो, छो त वीकेंड त मौसम ॾाढो सुठो हुयो। ऐं कल्ह त बाक़ाइदा मींहुं बि मतिलबु बूंदाबांदी हर वक़्तु हली रही हुई। ॾाढो सुठो मौसम हुयो, थधो थधो मौसम हुयो, इंजॉय कयोसीं। ऐं अॼु वरी जेको आहे हुनजो बिल्कुलु ई अपोज़िट आहे। ऐं अॼु त वरी थोरी गर्मी बि आहे ऐं हवा जी रफ़्तार बि थोरी घटि थी वई आहे। त हीउ वारो जेको हफ़्तो आहे तक़रीबन ईअं ई रहंदो। ऐं बसि बाक़ी बि कुझु ॾींहं ऑगस्ट जा ऐं वरी सेप्टेम्बर स्टार्ट थींदो। हा, बाक़ी हिकिड़ो सिस्टम आहे जेको वरी पाकिस्तान में दाख़िल थी रहियो आहे, त उन जा उहा ई ॻाल्हि आहे त जेको कंदो अलाह ई कंदो। इंसान जे हथ में कुझु बि न आहे, इंसान सिर्फ़ु पंहिंजी हिकिड़ी कोशिशि करे सघे थो, ॿियो कुझु बि न। पर मेट्रोलॉजिस्ट जो चवणु इहो ई आहे त डायरेक्ट हिट न कंदो उहो कराची खे, पर जेके बि ॿियूं साहिली पट्टियूं आहिनि उते हिट कंदो। ऐं कराची में मतिलबु हल्की फुहार थी सघे थी, बूंदाबांदी थी सघे थी। उन खां वधीक जेको आहे हिते तेज़ बरसातुनि वारो सिलसिलो फ़िलहालु कराची में कोन्हे को। ऐं इलाही अहिड़ा पेजिस आहिनि जेके रूमर्स फैलाए रहिया आहिनि त ईंदड़ हफ़्ते यानी सेप्टेम्बर में तेज़ तूफ़ानी बरसातूं आहिनि। सो अहिड़ो कुझु बि कोन्हे को, जेको कंदो अलाह ई कंदो। ऐं दुआ बि इहा ई घुरंदा कयो त जॾहिं बि बरसाति थिए त रहमत वारी ई बरसाति थिए। ऐं मंडे आहे अॼु, ऐं ज़ाहिर आहे मंडे ते थोरा लेज़ी हूंदा आहियो, पर अॼु बिल्कुलु बि लेज़ी न थींदासीं, छो त असां वटि ज़बरदस्त गेस्ट मौजूदु आहिनि, ज़बरदस्त सिंगर बि आहिनि ऐं असांजी प्यारी भेण बि हिते मौजूदु आहिनि जिन सां कचेरी कंदासीं थोरी देरि में। पर पहिरियां हलंदासीं शोभी भाई जी तरफ़। अस्सलाम वालेकुम शोभी भाई। अस्सलाम वालेकुम मेरी बहन, अस्सलाम वालेकुम पाकिस्तान, और अस्सलाम वालेकुम तमाम RPS के जो व्यूवर्स हैं, देखने वाले हैं। आपका बहुत बहुत शुक्रिया कि हमें देखते हैं, सब्सक्राइब करते हैं, हमारे चैनल को लाइक करते हैं। थैंक यू सो मच आप सबके लिए, क्योंकि आप हैं तो हम हैं। बिल्कुल अब बिल्कुल, आएंगे अपने शो की अपने तरफ। शो की तरफ। कैसा है शो भाई? तबीयत कैसी आपकी? ठीक है? तबीयत ज़बरदस्त, बेहतरीन, मज़े में माशाल्लाह, 3 दिन आपने अल्हम्दुलिल्लाह। रेस्ट किया, हाँ जी, तो कैसा रहा? मतलब तबीयत सेट हो गई अभी? ऑफ होती है, जैसे बचपन में स्कूल की छुट्टी होती थी, बड़ा मज़ा आता था। हाँ। अभी भी ऐसा ही है कि जॉब से छुट्टी होती है, बड़ा मज़ा आता है, क्योंकि फैमिली के साथ होता है आदमी, और ज़ाहिर है वीकेंड सेलिब्रेट करता है। तो हम तो वैसे भी हमारी फील्ड ऐसी है कि डे नाइट हमारे लिए बराबर है, तो सुबह में भी और रात में भी काम है। तो जब थोड़ा सा टाइम मिलता है बच्चों के साथ, फैमिली के साथ, तो बड़ा अच्छा लगता है। है। अच्छा, जैसे आपने कहा कि भाई 24/7 काम ही काम, बिजी रूटीन, तो उसमें फिर आप अपने बचपन को भी मिस करते हैं? बहुत सारी ऐसी एक्टिविटीज़ होती हैं जो इंसान मिस करता है। आप अपने बचपन को याद करते हैं? बचपन यानी सिंधी में नंढपिड़। नंढपिण? हाँ जी, ये हाँ जी, हाँ हाँ जी, हाँ जी, जी, नंढपिड़, ऐसे अच्छा जी। ही जी। हाँ जी, तो वो तो सबको याद रहता है, क्योंकि वो जाहिर बात है, मेरे बचपन के दिन कितने अच्छे थे दिन। वो कहते हैं ना, आज बैठे बिठाए क्यों याद आ गए, मेरे अपनों से मुझको मिला दे कोई, मेरे बचपन के दिन मुझको ला दे कोई। वाह वाह। तो वो एक ज़बरदस्त टाइम होता है, जिसे कहते हैं किस ना फिक्र ना फाका, ऐश कर काका वाला। तो अब जो है ज़ाहिर है अब भी बहुत अच्छा है, क्योंकि ज़िम्मेदारियाँ हैं घर की, फैमिली की, सबकी। ज़ाहिर है अल्लाह रब्बुल आलमीन ने उस काबिल किया कि कफ़ालत करें आप। ये टाइम भी बहुत अच्छा है, लेकिन वो वक्त वो था, ज़ाहिर है बाबा जान की कमाई थी। हाँ, सही बात तो है। कोई फिक्र नहीं थी, हाँ। जो चीज़ चाहिए फरमाइश कर ली, हाँ। जो भी कुछ चाहिए बोल दिया। हाँ। अब अल्लाह उनको जन्नत नसीब करे, इस आमीन दुनिया में आमीन नहीं है। आमीन। लेकिन अब वो टाइम हम सोचते हैं तो कितना टफ था? कितना टफ है वाकई कितना में टफ ये। था कि अॼु वही ॻाल्हि आहे न, त मतिलबु असां पंहिंजे ॿारनि जे लाइ महिनत करे रहिया आहियूं, जाखोड़ करे रहिया आहियूं। ईअं ई असांजा माउ पीउ असांजे लाइ कंदा आहिनि। ऐं हाणे अहसासु थींदो आहे त उन टाइम जेकॾहिं असां पंहिंजे माउ पीउ सां को ज़िद कंदा हुआसीं त उहो कहिड़े तरीक़े सां पूरी कंदा हुआ। भले पोइ हुननि वटि कुझु हूंदो बि हुयो या न बि हूंदो हुयो, पर हू असांजे वात मां निकितल अल्फाज़ जेको आहे न, हुननि जे दिलि ते बसि लॻी वेंदो हुयो, पूरी कंदा ई कंदा हुआ। ऐं ईअं बि न त असांखे को मतिलबु ज़िद करिणो पए, रोइणो पए, या मतिलबु हिकिड़ो ॿारनि वारो जेको थींदो आहे त न न बसि खपे खपे खपे, न चवंदा ठीकु आहे त ठीकु आहे। ईअं ई असां पंहिंजे ॿारनि जी ज़रूरतुनि खे पूरो करे रहिया आहियूं। सो अलाह साईं हर माउ पीउ खे पंहिंजे हिफ़्ज़ो-मान में रखे ऐं पंहिंजे बचड़नि जी ईअं ई ख़्वाहिशूं पूरी कंदा रहनि। सो हलो था पंहिंजे गेस्ट जी तरफ़, ऐं सभिनि खां पहिरियों जेको मां तारुफ़ कराइणु चाहींदसि, माशाल्लाह
उन्हनि जो ड्रामो हली रहियो आहे ऐं लीड कैरेक्टर करे रहियूं आहिनि माशाल्लाह सां KTN जी स्क्रीन ते सोप सीरियल तव्हां ॾिसी रहिया आहियो रियासत ऐं उन में ज़बरदस्त उन्हनि जो किरदारु आहे ऐं बहितरीन मोट मिली रही आहे बहितरीन इंसान आहिनि ख़ूबसूरत तरीन इंसान आहिनि ऐं मां त अॼु उन्हनि खे जॾहिं गौर सां मतिलबु हूअं बि गौर सां ॾिसंदी आहियां पर अॼु मां उन्हनि खे कुझु वधीक गौर सां ॾिठो हिकिड़ो त माशाल्लाह कलर ॾाढो प्यारो पायूं आयूं आहिनि ॾाढी प्यारी लॻी रहियूं आहिनि ऐं ॿी ॻाल्हि इहा त इंसानु वाक़ई मेकअप खां पोइ अञा वधीक चेंज थी थो वञे सो अॼु मां पंहिंजी भेण खे वाक़ई इहो ख़ूबसूरती जो कॉम्प्लीमेंट ॾियणु चाहींदसि त सना रज़ा जेका माशाल्लाह सां एक्ट्रेस बि आहे वॉइस ओवर ऐं डबिंग आर्टिस्ट बि आहे ऐं गॾोगॾु RJ बि आहे FM रेडियो पाकिस्तान जी सो माशाल्लाह ॾाढी ख़ूबसूरत लॻी रही आहे उन्हनि खे भली कार कंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो कीअं आहियो माशाल्लाह सां एॾी तारीफ़ करे छॾी तव्हां यार अॼु तव्हां मूंखे ॾाढा था वणो इनजे करे प्यारा लॻी रहिया कलर ॾाढो सूट करे रहियो आहे तव्हां ते माशाल्लाह 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 नज़र लाइ छॾिजो पंहिंजी तव्हां खां वधीक कोन आहियो थैंक यू सो मच पर जेको अॼु तव्हां पंहिंजी नज़र ज़रूरु लाइजो पर न भरिसां वेठो आहे न तव्हांजी नज़र लही वई तव्हांजी सम्झो वेठो आहे तव्हांजे भरिसां हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको रियासत ड्रामे जो डायरेक्टर बि आहे ऐं माशाल्लाह सां इलाही मेहनती आहे मज़ाक पंहिंजी जाइ ते पर इलाही मेहनती आहे इलाही महिनत करे अॻिते वधियो आहे ऐं अञा बि महिनत करे रहियो आहे सो डायरेक्टर बि आहे एक्टर बि आहे फरज़न मलिक खजो सां सां गॾु मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहियो सही चयोमांसि नज़र जो टिको तव्हांजे हा बसि ज़रूरत न अथसि मां हा न हूं कारो धाॻो माण्हू वटाईंदो आहे बसि वरी यादि वञनि मां मज़ाक पंहिंजी जाइ ते आहे अच्छा जी हाणे हलूं था ज़बरदस्त सिंगर जी तरफ़ ऐं माशाल्लाह सां ॾाढी बहितरीनु आवाज़ु आहे सिंध जो वॾो नालो आहे ऐं प्यारा प्यारा गीत असांखे ॿुधाईंदा आहिनि जॾहिं बि शो में ईंदा आहिनि इलाही इंजॉय कंदा आहियूं सो असां सां गॾु अज़हर जलबाणी साहिबु हिते मौजूदु आहिनि त उन्हनि खे बि भली कार कंदासीं अस्सलाम वालेकुम कीअं आहियो भाउ ठीकु आहियो तबियत ठीकु आहे अल्लाह पाक जे अहसान तव्हां ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां वॾे टाइम खां पोइ आया आहियो हा बसि कुझु अहिड़ा मसरूफ़ात हुया कमकार सही सही हा सही जिनजे करे न पिया निकिरी सघूं सही माशाल्लाह ऐं ढोलक ते आहे असां सां गॾु अली हैदर सोचे वेठी हुअसि त ईअं चवंदीसां छो त इहो जेको आहे न शोभी भाई चवंदो आहे ईअं ऐं एॾो मज़ो ईंदो आहे शोभी बोले ना एक दफ़ा अली हैदर नहीं ना ऐसे नहीं सही से बोले अली हैदर सो अली हैदर असां सां गॾु ढोलक ते मौजूदु आहे अच्छा संडे वारे ॾींहुं ॾाढो सॉरी मंडे वारे ॾींहुं ॾाढो लेज़ी हूंदी आहियां मां पर अॼु माशाल्लाह तव्हांखे ॾिसी शायदि एक्टिव थी वई मंडे ते इलाही वर्किंग मतिलबु डे हूंदो आहे उन में त माण्हू इलाही चुस्त थी वेंदो आहे न मंडे पहिरियों ॾींहुं हूंदो आहे न मतिलबु वीकेंड खां पोइ जी त ईंदा आहियो कम ते त दिलि ई कोन चवंदी आहे कमु करण ते हूंदो ईअं ई आहे दिलि चवंदी आहे संडे खां पोइ अञा ॿियो संडे हुजे अच्छा मां ॾिसंदी आहियां न त मतिलबु हाणे सुभाणे मंडे आहे त राति खां ई ॿारनि खे मां होशियारु करणु शुरू कंदी आहियां सुभाणे मंडे अथव पोइ चवंदा आहिनि छो था यादि ॾियारियो भला ख़बर आहे न त सुभाणे कम ते वञिणो आहे या कॉलेज वञिणो आहे या छा XYZ अमूमन मूंसां बि ईअं ई थींदो आहे ॿारनि खे चवंदी आहियां सुभाणे स्कूल अथव यार छो था यादि ॾियारियो स्कूल ईअं ई आहे ॿियो ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो तबियत मां बिल्कुलु ठीकु आहियां कीअं पियो हले तव्हांजो रियासत माशाल्लाह सां हले न पियो ईअं उॾरे पियो माशाल्लाह तमामु ज़बरदस्त आहे महिनत आहे सभिनी जी महिनत आहे जंहिंमें राइटर आहे डायरेक्टर आहे आर्टिस्ट आहिनि छो त ख़ाली हिकिड़े माण्हूअ जी महिनत न हूंदी आहे जो माण्हू कंहिं हिक खे क्रेडिट ॾिए सही सॼो हिकु गुलदस्तो हूंदो आहे लाइक का शइ असां ठाहींदा आहियूं जेसीं ताईं उन में लूणु मिर्च भाॼी में हर शइ विझंदासीं पोइ वञी का शइ तयारु थींदी आहे न जेकॾहिं हिकु माण्हू खे क्रेडिट ॾियूं त भई हिन जो क्रेडिट आहे ईअं न सभु मिलियल आहे पर तव्हांखे हिन कैरेक्टर निभाइण खां पोइ तव्हांखे पंहिंजी लाइफ में या पंहिंजे करियर में का चेंज महसूसु थी आहे मुंहिंजे मथां माई भक्ति जो जेको आहे न उहो लेवल लॻी वियो आहे माण्हू अमूमन मुंहिंजे ॿार खे चवंदा आहिनि ओ भक्तीअ जा पुट हेॾी सही हा अमूमन ईअं चवंदा आहिनि हिकु रेस्टोरेंट ते वेठा हुआसीं मानी खाऊं पिया त हिकु ॿिए खे ॿार चवनि पिया हू भक्ति वेठी आहे हा भक्ति आहे अमूमन पहिरीं ईअं न हूंदो हुयो
हाणे जेको आहे सो सुञाणींदा आहिनि भक्ति जे नाले सां इहो आहे क्रेडिट पियो आहे इहो हिनजो क्रेडिट राइटर ते आहे डायरेक्टर ते आहे सॼी हिकु महिनत आहे न सभिनी खे हिननि जो मां हुनखे क्रेडिट ऐं ख़ासि तौर ते इदारे खे बि बिल्कुलु बिल्कुलु जंहिं प्रमोट कयो जंहिं बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे इहा ऐं महिनत सभिनी जी गॾियल हूंदी उहा आहे ई चओ महिनत त चलो ठीकु आहे असां कयूं था पर सभिनी जी गॾियल मुश्तरका महिनत आहे न इहा बिल्कुलु आहे हा बिल्कुलु ऐं डायरेक्टर खे तपाईंदा बि घणो आहियूं ही बि तपाईंदो आहे असांखे ईअं न त ॻाल्हि असां तपाईंदा आहियूं ही बि तपाईंदो आहे असांखे ॾाढो असुल में ही जेको हाणे स्पेल कयोसीं त असां वटि 47 48 डिग्री गर्मी ऐं माना सुबुह जो तव्हां 9 बजे खां ॿाहिरि आउटडोर त सीन नथा करे सघो शाम जो माना 6 बजे वरी ॿाहिरि निकिरणो पए पियो पोइ इंडोर में त ठीकु आहे कयूं था पोइ वरी जे ॿाहिरि आउटडोर में नाइट कयूं त ॿाहिरां हिकु मां त पहिरियां त सलाम पेश कयां थो असांजे रियासत ड्रामे जो जेको DOP आहे महफ़ूज़ मीराणी वॾो महिनती ऐं उन खां पोइ कॾहिं बि न आहे त वाह ठीकु आहे इंसानु आहे थकिजी थो पए असां पाण सोचूं था हार्ड वर्किंग जेके करनि था पर राति जो 12 1 2 उन खां पोइ जेके आर्टिस्ट टीम आहे उहा वॾी कोऑपरेटिव आहे ख़ासि करे मेल फीमेल न त हू चवंदा भई ठीकु आहे थियो सुभाणे थियो माना सीन कयूं था गर्मी ॿियो वरी एक्शन ड्रामो आहे न हिन में मार धाड़ कुट सटको हिकिड़ो नॉर्मल सीन आहिनि त पोइ ठीकु आहे पोइ उन हूंदे बि आर्टिस्ट सभु कोऑपरेट करनि था पिया बाक़ी गर्मी ॾाढी आहे ड्रामो ही असां स्पेल एॾो ॾुखियो कढियो आहे जे 5 आर्टिस्ट असांजा किरी पिया पहिरियों मूंखे दिलि में तकलीफ़ थी वई मां कंहिंखे त ॿुधायो अॼु ॿुधायो त ही गवाही हॉस्पिटल खणी आहे वरी मुॾां थी आयुसि वरी राति जो हिन जी तबियत पंहिंजी सना जी ख़राबु थी वई ॿिए ॾींहुं असांजो मेकअप आर्टिस्ट हुयो मुज़मिल उहो हथनि मां वञे पियो मां हिननि खे वीडियो कॉल ते ॾेखारियो मां चयो भाई पहुचायो भला न त घर पहुचायूं को जेकॾहिं अहिड़ो मसइलो आहे त पोइ ठीकु थी वियो माना एॾी गर्मी एॾो ॾुखियो शेड्यूल हो माना गर्मी चए पई बसि शूट न कयो पोइ एॾी गर्मियुनि में छो शूट्स रखंदा आहियो हाणे हैरान ड्रामो छा कयूं स्क्रीन खपे 20 एपिसोड हलनि था महीने में मजबूरी आहे शाबाश असां आर्टिस्टनि खे ॾिसो न ॾियो न असां न आंधी ॾिसूं न मांधी ॾिसूं न तूफ़ान ॾिसूं न ज़लज़लो ॾिसूं वाकई हक़ीक़त आहे डायरेक्टर जी ख़ाली जस्ट कॉल अचे थी मैडम सुभाणे तव्हांजी अची वञिजो जी अच्छा सही आहे ठीकु आहे उन खां पोइ न ॾिसंदा आहियूं त आंधी आहे तूफ़ान आहे ज़लज़लो आहे छा आहे बरसातूं आहिनि कुझु बि न आहे छो त ड्रामो ऑन ईयर आहे असांखे पहुचणो आहे असां पहुची वेंदा आहियूं टेक्निकल मसइला माना एट ए टाइम थी पवंदा पोइ उनखे माण्हू हल करे हिन दफ़े जेको मां स्पेल कढियो आहे न बोरची हुयो उनखे प्रॉब्लम थी उहो छॾे वियो ओहो रिकॉर्डिंग ते पोइ छा थियो त शूट हले पई आज़म में ॻाल्हि रिकॉर्डिंग ते हुयो उनखे मां चयो तूं सीन करा चई काॾे मां चयो हाणे हाल फ़िलहालु घर ॾे कीअं चवां पोइ शाम जो मानी होॾे चंदुमि मंझंदि जो वरी पाण बिरयानी ठाहे खणी आयुसि वरी असिस्टेंट डायरेक्टर बि न हिन स्पेल में स्पॉट बॉय बि न सभु शइ संभाल शूट कर सभु शयूं ज़िमेदारी आहे न आहे खां पोइ आर्टिस्ट हुजनि त उहे त डायरेक्टर जे ई बिल आहिनि सभु शइ डायरेक्टर खे करिणो पोइ कहिड़नि ॾुखियनि मरियलनि मां पोइ हिकिड़ो वरी वीडियो ठाहियोसीं मां बोरती न हो सुबुह जो चांहि ठाहियूं पिया मां छा कयमि थां धोतमि त मूंखे चयूं तुंहिंजो भला वीडियो ठाहे रखो फेसबुक ते छोकिरा मां चयो रखो पोइ छा आहे ॾोह कहिड़ो आहे पाण ॻायूं पियो था जेकॾहिं थां धोई चांहि ठाही त हिन में को इशू न आहे सभु पंहिंजी पाण में फैमिली आहे असां खजूकी चवंदा आहियूं पाण वञी ठाहे ईंदो आहे कुकिंग में कुकिंग कंदो आहे जहिड़ो तहिड़ो जेको हुन खां पोइ को प्रॉपर कुक त न आहे पर शाबाश ठाहे ईंदो आहे बाबा अचो खाओ बिस्मिल्लाह पोइ करे था वञो कुकिंग बस कोशिशि कंदो आहे मानी न पचाइण ईंदी आहे बाक़ी बिरयानी भाॼी ठाहे ख़्याल कजो अॻिते भाभी वरी चवंदव हाणे घर में ठाहे ॾे पोइ मूंखां कोन थो पुॼे पोइ मानी वरी भाभी खां करायो न सॼो स्पेल मां चयो बसि जानू बोरजी भाॼी हिकिड़े जानू ते वञी वई पोइ वरी बोरची मां जो भॼी वियो पोइ वरी घर ऐं बि हीअ त मुंहिंजो हाणे पहिरियों ड्रामो आहे मां बोरची रखियो आहे हिन खां गुज़रियल मां 2 सोप कया आहिनि सना हुन में मुंहिंजे घर मां मानी थींदी घरां ईंदी सुबुह मुंहिंजी जाम पर हाणे अॻु में अधड़ियूं न हाणे वाइफ आहे त पोइ सोचणो पए थो उते त पोइ हाणे सोचणो पवंदो न गैस जी लोड शेडिंग आहे या खोड़ सारा इश्यूज़ हूंदा आहिनि उन में गर्मी में ॿाहिरि ते मानी करणु ॾाढी ॾुखी हूंदी आहे न न इहा त हक़ीक़त ॻाल्हि आहे ऐं हिकिड़ो ॿ हुजे त उन जे लाइ माण्हू करे पूरी टीम सॼो क्रू आहे त उन्हनि जे लाइ त ऐं आर्टिस्ट एहतमाम इहो हूंदो आहे त मां चांवर न खाईंदीमांइ मां मानी न खाईंदमि मां हे न खाईंदमि बाज़ोकात ईअं बि थींदो आहे ॿियो सुबुह जो नाश्तो मंझंदि जी मानी सभिनि खां वधीक नखरा केरु कंदो आहे सेट ते मां चवां थो वॾा नखरे वारा आर्टिस्ट आहिनि मेल फीमेल पर अलहमदुल्ला मूंसां केरु न कंदो आहे छो जो हिननि खां वधीक मां पाण नखरा कंदो आहियां न त पोइ मूंसां केरु न कंदो आहे माना केतिरा ई हुजनि न ॾिंगा बि आहिनि मेल आर्टिस्ट हुजनि या फीमेल पर पोइ
हिकिड़ो जुमिलो चयो साईं निसार शाह मूंखे, मां जॾहिं पहिरियों राम कयां थो, पोइ हीअं साईं जो बीपी हाई थी वियो, ॾिसी ॾिसी चई हाणे तोखे जे कुटियूं त माण्हू चवंदा हिकिड़े मासूम खे मारियो पोइ तंहिंजे करे हाणे असांखे कावड़ ईंदी आहे तोखे ॾिसंदा ऐं हली वेंदी आहे कावड़, तूं सिर्फ़ु मां रोअण वारो चहिरो कंदो आहियां, असां चवंदा आहियूं ईअं हा ॾे। हलो इहा बि सुठी ॻाल्हि आहे। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो, तबियत ठीकु आहे तव्हांजी? शुक्र अल्हम्दुलिल्लाह सही आहे। कीअं पियो हले कमकार? करीम जा करम आहिनि। माशाल्लाह, कुझु नवां गाना रिकॉर्ड, कुझु नई? हा शुक्र अल्हम्दुलिल्लाह, हाणे बि तक़रीबन 2 एल्बम मुंहिंजा रिकॉर्ड थिया आहिनि। अच्छा अच्छा। वरी कुझु प्रोग्राम हुया, वरी सीज़न घटि हुई, मुहर्रम शरीफ़ बीठो हुन जे हिसाब सां वरी वरी कमु ॼाण माना रिकॉर्ड में बीठो आहियां, शो बि कोन थिया आहिनि। सही। हा वरी हिते बि 2 प्रोग्राम हुयो कराची में जो आयासीं, वरी सोचियोसीं भला हाणे दीदार कयूं न बाबा अज़हर साईं जा ऐं पूरी तव्हांजी टीम जा, सही। मुंहिंजे करे बाबा ॾे फ़ोन कई छॾियो, हलिया अचो। माशाल्लाह माशाल्लाह, इहा त सुठी ॻाल्हि आहे। पोइ हींअर छा था ॿुधायो प्रोग्राम जे स्टार्ट में? बसि जेको हाल आहे कुझु ॿुधायूं था। ज़रूरु ज़रूरु। हो हिक याद हुजे दिल भर तुझी, ओ त विसारे छॾिया तुझा प्यार पिरी, ओ तुझा ॾिन बाहुन जा हार पिरी, इहे को नथा विसरण रमज़ान जलबाणी सखर वारो चवे। सही मुंहिंजो महबूब शाइर आहे, वो जेको हाल आहे कुझु प्रोग्राम ते हुयासीं, आवाज़ वेठल बि आहे, वो जेको हाल आहे चएसो ओ हिक यादि हुजे तो जीड़े विसारे छॾियां, ओ तुझो यादो हिन हज़ार ॾस काॾे कयां यार, तुझो यादो हिन हज़ार ओ ॾस काॾे कयां यार, हिक यादि हुजे तुंहिंजे विसारे छॾियां, हिक यादि हुजे तुंहिंजी विसारे छॾियां मां, तुझो यादो हिन हज़ार ॾस काॾे कयां यार, तुझो यादो हिन हज़ार ॾस काॾे कयां यार, तुझी यादि हुजे तुंहिंजे विसारे छॾियां, हिक यादि हुजे तुंहिंजी विसारे छॾियां। ओ थींदो पल नोहे परे, कीअं तुंहिंजी थिड़े सरे, थींदो पल नोहे परे, ओ थींदो पल नोहे परे, कीअं तुंहिंजी थिड़े सरे, थींदो पल नोहे परे, कीअं तुंहिंजी थिड़े सरे, हिक यादि हुजे तुंहिंजे विसारे छॾियां मां, हिक यादि हुजे तुंहिंजे विसारे छॾियां, तुंहिंजो यादो हिन हज़ार ॾस काॾे कयां यार, तुंहिंजो यादो हिन हज़ार ॾस काॾे कयां यार, हिक यादि हुजे तुंहिंजे विसारे छॾियां, हिक यादि हुजे तुंहिंजे विसारे छॾियां। मुर्की मुर्की मिलंदो है पाए भाकुर खिलंदो है, मुर्की मुर्की मिलंदो है,
मिलंदो है पाए भाकुर खिलंदो है मुर्गी मुर्गी मिलंदो है पाए भाकुर खिलंदो है हिक याद हुजे तो टीड़े विसारे छॾियां मां हिक याद हुजे तो टीड़े विसारे छॾियां तुंहिंजो यादो हिन हज़ार दस काॾे वञा यार तुंहिंजो यादो हिन हज़ार दस काॾे कयां यार हिक याद हुजे तो टीड़े विसारे छॾियां हिक याद हुजे तो टी विसारे छॾियां वो चवे रमज़ानो जल पाणी थी वई ख़त्म ही कहानी चवे रमज़ानो जल पाणी चवे रमज़ान जल पाणी थी ख़त्म वई कहानी चवे रमज़ान जल पाणी थी ख़त्म वई कहानी हिक याद हुजे तो टीड़े विसारे छॾियां हिक याद हुजे तो जीवो विसारे छॾियां मां तुंहिंजो यादो हिन हज़ार दस काॾे कयां यार तुंहिंजो यादो हिन हज़ार दस काॾे कयां यार हिक याद हुजे तो टीड़े विसारे छॾियां मां हिक याद हुजे तो टी विसारे छॾियां वाह 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 बहितरीन बहितरीन ज़बरदस्त माशाल्लाह खजू खे कुझु यादि अची वियो हुयो बाक़ी यादूं घणियूं आहिनि हिकिड़ी याद हुजे त विसारे न बाड़े बसि पोइ ठहियो हिते वठूं था हिकिड़ी न ब्रेक हिकिड़ी यादि बसि पोइ हिते वठूं था ब्रेक ई जल्दी हाज़िर था थियो रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में सना तव्हांखे ओवरऑल जेकॾहिं तव्हांजे करियर जी ॻाल्हि कयां त केतिरा साल थी विया तव्हांखे इंडस्ट्री में मां 92 खां आई आहियां 92 पीटीवी खां स्टार्ट PTV कयो प्रोग्राम हुयो ॿारनि जो पर्ख प्रोग्राम खां उन खां पोइ रोशन तारा प्रोग्राम हलंदो छो त उन वक़्तु एज बि ॿाराणी हुई त ॿाराणा प्रोग्राम कंदी हुअसि उन खां पोइ रेडियो सहाफ़त में काफ़ी अरसो रहियसि 4-5 साल सहाफ़त सां जंहिं उन वक़्तु अख़बारूं हूंदियूं जागो संबारा बरसात मुख़्तलिफ़ ऐं उन खां पोइ वरी रेडियो ते आयासीं त रेडियो ते काफ़ी प्रोग्राम कया जंहिंमें अनाउंसमेंट हुई कंपेयरिंग हुई न्यूज़ हुई ऐं ड्रामा त इहो मतिलबु सिलसिलो गाहे बगाहे हलंदो रहियो आहे ऐं मुख़्तलिफ़ प्राइवेट चैनल्स आहिनि उन्हनि ते बि कमु करणु शुरू कयो इवन डबिंग शुरू कई टर्किश ड्रामा आहिनि जेका उन्हनि जी डबिंग कई वॉइस ओवर कयो ऐं पंहिंजो कार्टून्स डबिंग कई इहे खोड़ सारा जेके आहिनि कंदा रहियासीं माशाल्लाह एॾा सीनियर थी करे एतिरो बहितरीनु कमु करे रहिया आहियो पढ़ियल लिखियल सुठी फैमिली पोइ तव्हां डायरेक्शन जी तरफ़ छो कोन आहियो इहा इलाही मथे मारी आहे मां फर्ज़ंद मलिक खजू खे ॾिसंदी आहियां त हीउ जेको मथो मारींदो आहे एतिरो मूंखां न पुॼंदो उहो त फर्ज़न आहे न न मूंखां न थींदो असल में ख़बर अथव छा मां चाहींदी आहियां त का फीमेल डायरेक्टर हुजे वर्किंग वुमेन आहे मूंसां इलाही मसइला थियनि था न पोइ मतिलबु घर खे बि ॾिसणो आहे सरकारी नौकिरी आहे उन खे बि ॾिसणो आहे ॿारनि खे बि ॾिसणो आहे ऐं ड्रामनि खे बि ॾिसणो आहे मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स आहिनि ओॾे वञिणो आहे इवन जेकॾहिं शूट आहे त ओॾे वञिणो आहे त इन्हनि सभिनी खे मैनेज मां एट ए टाइम नथी करे सघां पर एतिरा सारा कम बि माशाल्लाह जेकॾहिं कयो था त कीअं था मैनेज कयो छा तव्हां एडवाइस ॾियणु चाहींदव उन सिंगल मदर खे जेका माशाल्लाह पंहिंजे ॿारनि खे बि जेको आहे एजुकेशन बि ॾिए थी
पाले बि थी गॾोगॾु कम बि करे थी उन्हनि खे छा चवणु चाहींदो? औरतुनि जो मतिलबु विल पावर जेका आहे न इलाही स्ट्रॉन्ग हूंदी आहे। जीअं मतिलबु जेकॾहिं पीउ मरी वेंदो आहे जिन जो त औरत अकेले सिर सभिनी ॿारनि खे पाले वेंदी आहे। ठीकु आहे, ईअं मर्द न करे सघंदो आहे, मर्द जल्दी शादी करे वेही रहंदो आहे, औरत ईअं न कंदी आहे। सभिनी ॿार इवन मूंसां आहे, मां जॉब बि आहे, ॿार बि आहिनि, उन्हनि खे बि ॾिसंदी आहियां, जल्दी जल्दी उन्हनि खे तयारु करे स्कूल मोकिलिणो आहे, पाण खे ऑफिस वञिणो आहे, या प्रोग्राम्स हूंदा आहिनि हिते या ॿिए हंधि किथे हूंदो आहे त जल्दी जल्दी तयारु करे निकिरणु आहे, या शूट ते वेंदी आहियां, 4-4 5-5 ॾींहं थींदा आहिनि, उन्हनि खे मैनेज करणु, वरी फ़ोन ते ॿारनि सां मालूमात करणु, त ईअं थींदो आहे। काफ़ी शयूं आहिनि ऐं विल पावर इंसान खे हुजणु खपे ऐं ख़ासि तौर ते औरतुनि खे त हुजण ई खपे। अकेले सर जॾहिं ॿारनि खे पालिनि थियूं त ज़ाहिर आहे इलाही शयुनि खे फेस करिणो थो पए, सोसाइटी खे फेस करिणो थो पए, इलाही शयूं आहिनि ऐं ज़ाहिर आहे तव्हां बि हिन मुआशरे जो हिसो आहियो त तव्हांखे बि फेस उहा ई करिणो ॻाल्हि कई पवंदियूं त औरत जेका आहे न इलाही स्ट्रॉन्ग हूंदी आहे, करे वेंदी आहे, मर्द न करे सघंदो, उहो जल्दी फडअप थी वेंदो आहे, औरतूं करे वेंदियूं आहिनि ख़ासि तौर ते। हाणे मूंखे ॾिसो, मां मतिलबु सभिनी खे मैनेज कंदी आहियां, ॿार आहिनि, घरु आहे, जॉब आहे, इन खां अलावा अदाकारी आहे त करिणो थो पए। ॿारनि जो छा हिकिड़ो तव्हांजी तरफ़ रिएक्शन ईंदो आहे? तव्हांखे ड्रामनि में ॾिसंदा आहिनि, चवंदा आहिनि त कंदी रहो कमु, या चवंदा आहिनि त मम्मा छॾे ॾियो बसि? न, ॿार कुझु न चवंदा आहिनि। हमेशह थियो ईअं आहे जो मां ॿारनि खे चवंदी आहियां त हीअ जेके मोकलूं थींदियूं न उन में तव्हांखे मां का नारायण स्वाद वठी वेंदो, यानी पाण शूट ते निकिरी वेंदा आहियो? हा, थींदो इहो आहे त उन्हनि खे चवंदी आहियां हाणे जेका मोकिलींदी न तव्हांखे, हिन दफ़े छुटी थी, हू त तयारु हो, तव्हां हेॾा खजु फ़ोन कई अवा मैडम सुभाणे न परी तूं निकिरी अचिजा। अच्छा ठीकु आहे, सभु प्रोग्राम उहे कैंसिल थी विया, मां हली वियसि शूट ते। उतां वरी वापसि 5-6 ॾींहंनि खां पोइ वापसी थींदी आहे, वरी ऑफिस जा कम हूंदा आहिनि, सो उन्हनि जा प्रोग्राम मुलतवी थी विया, वरी स्कूल खुली विया, हाणे वरी उन्हनि खे नेक्स्ट अरे वेचारा त इहा शिकायत ॿारनि खे रहंदी? हाँ, ॿारनि खे इहा शिकायत। बाक़ी ड्रामा वग़ैरह ॾिसंदा आहिनि तव्हांजा? हाँ, ॾिसंदा आहिनि। त यानी मम्मा जा फैन आहिनि? ॾिसंदा आहिनि। थींदो आहे न ॿारनि में बि हिकिड़ो त असां बि ईंदासीं हिन फील्ड में, इहो शौक़ु हा, आहे? अमूमन नंढड़ो पुटु ॿारनि खे चवंदो आहे मुंहिंजी मम्मा एक्ट्रेसिस आहे। हा, ज़ुल्कर ने रिकॉर्डिंग ते बि आयो आहे न। अच्छा अच्छा, सही। वो चवंदो आहे मुंहिंजी मम्मा जेको न ड्रामा एक्ट्रेस आहे, उहो ड्रामा में न भक्ति मुंहिंजी मम्मा आहे। सो अमूमन उनखे चवंदा आहिनि हेॾे भक्तीअ जा पुटु हेॾे सही, माशाल्लाह। सो माशाल्लाह सां हाणे भक्ति जे लेवल लॻियल आहे हिकु, ऐं इन जो क्रेडिट राइटर ते आहे ऐं खजू आहे। तव्हांखे छा थो लॻे त सालनि ताईं भक्ति वारो लेबल लॻो पियो हूंदो या हटी वेंदो? मां त असल में हिन ही जॾहिं मुंहिंजे पहिरियां 2 सोप कया आहिनि, मूंखे चई मुंहिंजो अञा दबंग किरदारु हुजे, मूंखे किरदारु अहिड़ो करा जेको यादगारु हुजे। हा, पोइ पत्थर दुनिया KTN जो ड्रामो हो, अमा शबीरा जो किरदारु हो, खैरां जो अॼु बि अमा जे मुक़बरे ते बि लिखियलु आहे त शबीरा चना उर्फ़ खैरां। पोइ साईं नूर तंवर सां कचहरी थी, मां चयोसि हाणे अहिड़ो किरदारु हिकिड़ो सना रज़ा खे कराइणो आहे। पोइ जॾहिं हीअ ड्रामे में मां कास्ट कई, हिन जो किरदारु त ऑनलाइन जॾहिं अप्रूवल कराई, मां दोस्त असांजा आर्टिस्ट, मूंखे मुख़्तलिफ़ दोस्त फ़ोन कनि पिया त चई इहो मिसकास्ट वेंदी, सना खे किरदारु न करे सघंदी, वॾी दबंग माई आहे, ईअं आहे। मां चयो हाणे तव्हां चयो त न करे सघंदी, हाणे मां कराईंदुसि। दबंग आहे त करे वेंदी न? माना करेक्टर दबंग आहे, ही न करे सघंदी, त मां चयो मां इन खां कराईंदुसि। पोइ वरी सना सां ॻाल्हि ॿोल्ही, सना मूंखे चयो अॻु में तुंहिंजो ड्रामो जेकॾहिं मां उन करेक्टर में फिट न आहियां त तूं ज़रूरी न आहे जो तूं मूंखे उहो ॾे, तूं ॿिए कंहिं करा। मां चयो न हाणे तूं कंदी, ऐं ॾाढो सुठो किरदारु कयो अथई, आर्टिस्ट त कमाल जी आहे, छो जो सॼे ड्रामे ते गिरफ़्त। उनखां पोइ हाणे माई भक्ति एतिरी मशहूरु आहे जो साईं नूर तंवर चए थो हाणे ही 100 ड्रामा कंदी, इहो नालो हिन जो केरु न हटाए सघंदो। दरवाज़े ते लिखायां थी माई भक्ति, वेलकम टू माई भक्ति हो, दरवाज़े ते लिखायां थी तख्ती माई भक्ति। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। ऐं उनखां पोइ सिंधी पंहिंजो जेके असांजा ख़ासि करे सीनियर डायरेक्टर आहिनि, मन दिलि चए थी त ॻाल्हाइजे उन्हनि ते, उहे असांजे लाइ ॻाल्हाइनि था त भई इन नवनि डायरेक्टरनि असांजी मीडिया खे तबाह करे छॾियो आहे, शौक़ीन अची विया, हीअ थी वियो, उहो वैल्यू न रहियो आहे। मां एतिरो थो चवां त हिन दजाली दौर में ऐं ओवरऑल जेकी असांजी मीडिया आहे, सिंधी मीडिया, उहा क्राइसिस में आहे, कमर्शियल जा मसइला आहिनि, ॿिया मसइला आहिनि, उन हूंदे बि असां ड्रामो करे ऑन एयर कयूं था पिया, ड्रामो हलायूं था, इहो तव्हां करे ॾेखारियो।
तनक़ीद करणु आसान आहे त भाई हिननि असांजी मीडिया खे तबाह कयो आहे। तबाही त तव्हां कयो आहे तबाह। शुरूआती जेको दौरु हूंदो हो जॾहिं जंहिं ड्रामे जी 80,000 90,000 पर एपिसोड बजट हूंदी, उन साॻियो ई ड्रामो हिकिड़ो डायरेक्टर जेकॾहिं हिकिड़े चैनल ते 80,000 में करे थो, वरी असांजो सीनियर डायरेक्टर उहो वञी 17,000 में किस्त कयईं। अब उहा खजू कई। हीअ हाणे मां तव्हांखे 2006 जी ॻाल्हि ॿुधायां थो, ऐं जेके डायरेक्टर असांजा ॿुधंदा हूंदा त उन्हनि खे ख़बर हूंदी। 2006 में हिकिड़ो ड्रामो थियो जंहिंजी मिसाल 80,000 बजट ई डायरेक्टर चयो मूंखे 10 वधाए ॾियो मां कंदुसि, उते असांजे डायरेक्टर 17 में कयो। वरी जॾहिं असां उस्ताद उमेद अल प्रोजेक्ट कयोसीं लोई ऐं लॼ, त उन जी 55,000 बजट ई डायरेक्टर चयो मां इहो तव्हांखे 16,000 में करे ॾींदुसि। खजू त 2020 में डायरेक्टर थियो आहे। तनक़ीद तव्हां कयो था। हलो मां तव्हांखे सलाम कयां थो, चैलेंज ॾियां थो, मूंसां मुंहिंजी आर्टिस्ट कमु कनि था, मेल फीमेल ऑन द स्क्रीन चवां थो, त उन्हनि खे बजट जेकी उन सां कमिटमेंट आहे सुठी जेको आहे बजट उन्हनि खे टाइम ते मिले थी, पैसा ॾियूं था उन आर्टिस्टनि खे, ऐं उन खां पोइ एतिरी बजट में अहिड़ी प्रोडक्शन तव्हां करे ॾेखारियो। तव्हां वेही माना हवाल खणो था, दर्स ॾियो था असांजी मीडिया भाई। वक़्तु हो कल्ह उन्हनि जो, अॼु खजू आहे, सुभाणे ॿियो को ईंदो। न इहा वाक़ई तव्हां ॻाल्हि सही कई आहे। मां सिर्फ़ु डायरेक्टर जी ॻाल्हि नथी कयां हिते, छो त इंडस्ट्री आहे त इंडस्ट्री में सभु माण्हू था अची वञनि। हिते उहे माण्हू बि जेको आहे मां ॾिठा आहिनि जेके हींअर चैनल ते नज़र नथा अचनि। वक़्तु हुयो, हर कंहिंजो वक़्तु आहे ऐं पंहिंजो वक़्तु हर कोई खाई हलियो वियो, पर तनक़ीद जेका कनि था न चैनल जे मथां या त वरी आर्टिस्टनि जे मथां या जेको हींअर कमु थो करे XYZ कोई बि, उन्हनि जे मथां ऐं प्रोडक्शन ते ॾाढियूं ॻाल्हियूं था कनि। भाई तव्हां छो था कयो? जेकॾहिं तव्हां में एतिरा गट्स आहिनि त अचो न, कयो न कमु, तव्हां प्रोजेक्ट्स ॾियो न हिते, तव्हां 1 लाइन ॾियो न पंहिंजी, तव्हां अची मीटिंग कयो न। मीटिंग जे लाइ जॾहिं इन्हनि खे घुरायो वेंदो आहे त पोइ उते बहाना हूंदा आहिनि त असां वटि टाइम कोन्हे, अॼु हे थी वियो, अॼु हे मसइलो थी वियो, हे मसइलो थी वियो। जॾहिं प्रोडक्शन तव्हां सां हर तरह सां कॉम्प्रोमाइज़ करण लाइ तयारु आहे त तव्हां बि त थोरो कॉम्प्रोमाइज़ कयो न। सिर्फ़ु वेही करे ॻाल्हियूं करणु जेको आहे न, इहा वॾमाणपी न आहे। मां साइनूर सां कचहरी थी, पोइ ईअं जेके वेही फेसबुक ते पाण खे वॾा अकोबर ऐं दानिश्वर सम्झंदा आहिनि, पहिरियां ॻाल्हि उहे सिर्फ़ु फेसबुक खां ॿाहिरि नथा वञी सघनि। उहो सिर्फ़ु उन्हनि खे लिखणु अचे थो, अमली कमु उन्हनि में न आहे। पोइ मूंखे साईं नूर सां चयो, मां चयो साईं असांजे मुल्क में शरीफ़ केरु आहे? पोइ उन मूंखे चयो जंहिंखे मौक़ो न मिलियो आहे उहो शरीफ़ आहे। जंहिंखे मौक़ो मिले थो न केरु घटि नथो करे। हाणे छा आहे भाई, तव्हां पंहिंजो दौरु गुज़ारे आया हो न, हाणे असां वरी सुभाणे ॿिया ईंदा। हर माण्हू जो पंहिंजो दौरु आहे, जेको तव्हांजो दौरु हो तव्हां पंहिंजो कमु कयो। त हा, तनक़ीद बराए इस्लाह, तनक़ीद कयो, तव्हांजी तनक़ीद जो असांखे क़दुरु आहे, असां मञींदासीं। ऐं उनखां पोइ जेके हाणे त मां चवां थो जेके 4-5 ड्रामा हलनि था पिया, त अदा ममताज़ ख़ासकेली हे पापनगर हले थो। मां वॾे वाक़े चवां थो सीनियर डायरेक्टरनि खे न, पर मां स्क्रीन ते चवां थो जेके सिंधी मीडिया में 4-5 डायरेक्टर कमु कनि था पिया, उनमां ममताज़ ऐं मूंखां ॿिए कंहिंखे कम जी ख़बर न आहे। मुंहिंजो हीउ क्लिप ज़ाहिर आहे सोशल मीडिया ते वायरल थियो, असां स्ट्रगल करे आया आहियूं। ममताज़ ख़ासकेली बहितरीनु डायरेक्टर आहे, सिखी आयो, असां हेठां खां मथे ते आया आहियूं, शौक़ीन न आहियूं। तव्हां ठीकु आहे, तव्हां चओ था तव्हां सीनियर हो, तव्हांजो दौरु हो, असां बि सिखिया हो न, कमु कयूं था न। तव्हां तनक़ीद कयो, पर माना सिंधी छा, तव्हां जेके सिंधी मीडिया ते तनक़ीद कयो था, तव्हां पाण KTN जी पैदावार हो। सही ॻाल्हि आहे। तव्हां KTN जी पैदावार हो, तव्हां KTN खां मथे आया हो, तव्हांखे KTN हाईलाइट कयो आहे। जॾहिं तव्हां PTV ते असिस्टेंट हूंदा हो, तव्हांखे KTN डायरेक्शन में प्रोजेक्ट ॾिना, तव्हां उन चैनल ते तनक़ीद था कयो। जेके वॾा आर्टिस्ट आहिनि, मां चवणु चाहींदुसि नालो खणण ते माना नालो न खणो, कंहिंजो पर्दो रखणु सुठी ॻाल्हि पर हूंदी हिकिड़ी ॻाल्हि आहे, हितां किरदार करे हिकिड़ो माण्हू वरी उर्दू मीडिया ते वञे थो, वरी उहो तनक़ीद कनि था साईं KTN असांखे तबाह कयो आहे, सिंधी मीडिया। बाबा तुंहिंजो बैकग्राउंड छा आहे? तूं KTN जी पैदावार आहे। अॻु में त तूं उन दर जो क़दुरु कर, उन ॾाकिण जो क़दुरु कर जितां पहिरियों दफ़ो तूं आयो आहे। नथा कनि न, माण्हू इहा ॻाल्हि नथा सम्झनि न। जेकॾहिं ॻाल्हि इहा सम्झनि त हू अॼु अलाए किथे हुजनि, उहे सिर्फ़ु हिते न हुजनि न। पोइ न सना ॾिसो न, असां जंहिं भाई शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजो ब्रेड एंड बटर आहे न। असां जेकॾहिं खाऊं था, अलाह साईं असांखे ॾिए थो, अॼु बि जेकॾहिं हिन चैनल ते वेठा आहियूं त इहा हिन चैनल जी महिरबानी आहे
तव्हां बि वेठा आहियो अगरि चैनल ते त तव्हांखे चैनल प्रोजेक्ट ॾिनो आहे तव्हां कमु कयो था या जेकॾहिं हे भाउ वेठो आहे हिते त असां सभिनीनि खे जेको आहे हीउ चैनल ई अॻिते आणे थो सही। त उन ई चैनल जो खाई करे वरी उते ई जेको आहे नमक हरामी न कजे ईअं न बिल्कुल भाई पत्थर दुनिया KTN जो उहो प्रोजेक्ट हो जेको अॼु ताईं असांजा जेके पत्थर दुनिया जी कास्ट जा आर्टिस्ट आहिनि उन्हनि जो अॼु ताईं घर जो चुल्हो पत्थर दुनिया जे करे हले थो उहो मां ॿुधायां करेक्टर हुननि जा हाईलाइट थिया KTN जो ड्रामो मशहूरु थिया उन खां पोइ मुख़्तलिफ़ मेलनि में वेंदा आहिनि असांजा आर्टिस्ट जेके ॾाढा 15-15 हज़ार हिकिड़ी राति जा मिलनि था 2 डायलॉग ॿुधाया शादियुनि में वञनि था त भई ॿियो तव्हांखे छा ॾे चैनल तव्हांजी सुञाण आहे अॼु ताईं माना तव्हांखे उन किरदारनि सां सुञातो वञे थो पियो असांखे ॾिसो न रोज़ी जो ज़रियो ई आहे न मूंखे लॻे थो वॾा दिलि में जेको आहे न ज़ख़म अथसि फट अथसि ॾाढो कंहिं ॾुखायो आहे अॼु खजू खे हे रुआरींदो अॼु असांखे अल्लाह उनजी इज़त कई आहे त छो न, माण्हू न, सड़े न, बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ईअं त तव्हां सां बि थींदो हूंदो भलाणी इहा कहिड़ी ॻाल्हि हा न आहे ॿियनि जा दुश्मन परे असां 24 घंटा गॾनि ऐं तव्हां खणी था घुमो वरी खणी घुमंदा आहियूं छो हा दिलि जो आहे कर चवंदा न आहियूं अॻे तव्हांखे शौक़ु आहे छा भला हा शौक़ु आहे न भला ॿियो जो मारे त पंहिंजो मारे भलो आहे न आस्तीन में सांप खणी घुमो था हा हा मां चवंदी भला आहियां, महिनत कयूं असां पंहिंजी महिनतूं कयूं टाइम ॾियूं आस्तीन में अगरि असांजी अलाह इज़त करे थो अगरि कंहिं सां पोस्ट ते चऊं था त पोइ सड़नि था त अलाह वरी बि ख़ुशि कंदो वरी बि सड़नि त था न अहिड़नि माण्हुनि जे लाइ को मैसेज हुजणु खपे या त उन्हनि खे खिली खिली साड़िजे ॿियो छा कजे सफ़ा उन्हनि खे खिली खिली बर्बाद करे खिलण छॾिजे। थोरो जे लाइ मौत आहे हा न हा असांजो असूल हूंदो आहे मुंहिंजा महबूब भाइर आहिनि असां 3 दोस्त आहियूं पाण में मीर परवेज़ सोलंकी अदा समीर गोपांग जेको मुंहिंजा स्टूडियो में मौजूदु बि आहे अदा समीर गोपांग मुंहिंजो भलो शाइर बि आहे मीर परवेज़ सोलंकी जॾहिं असां 3 दोस्त पाण में निकिरंदा आहियूं या को वीडियो छॾींदा आहियूं त अक्सर हिन माण्हू हिन ॻाल्हि जा असां वटि कमेंट बि आहिनि ऐं गवाह बि आहिनि त कंहिं मां ॾिसी सरदार जी यार सदा इहो चई नयूं ड्रेसूं ॿियो टियों असांखे 3 घंटा 24 घंटा गॾु छो न अए हाय। अड़े बाबा तव्हांखे कहिड़ी जेको आहे तकलीफ़ आहे असां घुमूं पाण था ख़र्च पंहिंजा पंहिंजे ख़र्चनि ते अल्लाह सां इज़त कई आहे ॿिए जो दुआऊं कढनि हा असांजी हिक ॿिए सां दोस्तनि जी सचाई आहे पाण में तव्हां छो था सड़ो बसि अल्लाह से उन्हनि खे ख़ुशि कंदो उहो ॾिसी सड़नि नथा हलो मुआशिरो- कुझु त कमु कनि था उहे अञा अञा उन्हनि खे छा थिए जेको पंहिंजे साड़ में पाण सड़ंदा असांखे ॾिसी त बसि असांखे पोइ इन ते को गानो ॿुधायो हाणे ॿुधायूं था साड़ वारो आहे उहो बि या प्यार वारो आहे छा आहे त जेके बि मुंहिंजे शहर में अक्सर जेके बि KTN ते प्रोग्राम कया आहिनि त कॾहिं बि ख़ुशी जो कलाम ॻायो कोन्हे छो ख़ुशी खां छो परे आयो दिल जले आशिक छो ख़ुशीअ सां ॻाइजी वई आहे इन जी का त वजह हूंदी वजह हाणे कहिड़ी ॿुधायो तुंहिंजो त बस शादी न थियल न पहिरें फनकार पर ॾिठई वाकई में एॾे वञी न ॿी ॻाल्हि कर पक में शादियूं अथसि इन ई करे सड़िया वेठा आहियो वापसी ते हुनखे घर बि वञणो आहे तव्हां सां उहो वेल त कोन्हे न, न, काथियां न, न, काथियां 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 जल्दी फोन इहो- कर फोन इहो- करण में देर छो कई इहो हर माण्हू सां आहे न न न हर माण्हू सां न हूंदो हर सन असां सां त आहिनि ॿियनि सां न आहे हालात पाण पाण चई पाण ॿियनि सां हुजे या न हुजे असां सां त आहे असां पंहिंजी ॻाल्हि त कंदासीं न अच्छा ये अॼुकल्ह मर्दनि सां बि थिए हा मदन सां वीचारनि सां ज़ुल्म आयो ॾिस हलो हलो भला टॉपिक चेंज था कयो टॉपिक चेंज था कयो गानो ॿुधायो घर बि वञिणो आहे वीचारे खे ॿेरे चौथा ए सूर ॾेई सजण मूंखे तो साड़ियो आहे खून सूर ॾेई सजण मूंखे हो मुंहिंजो साड़ियो अथई खून दिल पर हुए दादलो दुनिया करे हा तून ओ मौलाई वाजिद चे अल्लाह दिल बर जा सूर कंहिंखे ॿुधाए जॾहिं आशिक वफ़ा कंदो आहे महबूब बेवफ़ा थींदो आहे त तॾहिं आशिक चए थो हेॾा सूर बि ॾिनई उन लाइ रुनासे बि दोस्तनि जे अञा बि हुनजी तुंहिंजे सिक दिलि में रहे थी जे हेॾा ज़ुल्म कई जेसो त
ओ हिक भेरो त मिलास दुख सालने जा दसास जगे रतरो वारियो आ तो हाणे हुनखे त ख़बर न आहे न असां कहिड़ो अक्षर चेतो हिक भेरो त मिलास दुख सालने जा दसास रतरो वारियो आ हिक भेरो त मिलास दुख सालने जा दसास जगे रतरो वारियो ओ जे पल न पैसरे अजो रगे थोपरे जे पल न पैसरे अजो रगे थोपरे सामो वेही मां पुछा से दुख सालने जा दसास जे रतरो वारियो आ ओ हिक भेरो त मिलास दुख सालने जा दसास जगे रतरो आ हर हर शाखों छदे वियो दस तो खे दिल बर ओ मानो पुछने था घणे मुखा हर हर शाखों छदे वियो दस तो खे दिल बर ये हवाल दिया से दुख सालन जद सांस जगे रतरो वारो हिक भेरो त मिला से दुख सालन जद सांस जगे रतरो वारो वचन हो वेठो आ विसारे वायदा वचन हो वेठो आ विसारे ओ चियरे ई जानिब मुखे छॾियो थई मारे ओ चियरे ई जानिब छॾियो थई मारे कहिड़ी ग़लती थी पुछा से दुख सालन जद सांस जगे रतरो वारो ओ कहिड़ी ग़लती थी पुछा से दुख सालने जा दसास जगे रतरो वारो जज पल न पैसरे अजो रहे थो परे जज पल न पैसरे अजो रहे थो परे ओ सामो वेही मां पुछा से दुख सालने जा दसास जगे रतरो वारो हिक भेरो त मिला से दुख सालने जद सांस जहे रतरो वारो वाजिद हुयो चेज सहारे ओ मौलाई वाजिद हुयो चेज सहारे उन जानी मुखे छॾियो आ विसारे मथा माण्हू था खिलन वञी बाहो मां बदास वाह वाह वाह
वाह वाह वाह वाह बहितरीन बहितरीन ज़बरदस्त। ऐं हिकिड़ो दफ़ो जेको आहे मां चाहींदमि त अली हैदर लाइ ऐं शोभी भाई जे लाइ जेको आहे न ताड़ियूं थियणु खपनि। माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त। सो हिते वठूं था ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं। रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं। अच्छा शोभी भाई ॻाल्हि कई त हसीन इत्तेफ़ाक़, त इत्तेफ़ाक़ ते मूंखे यादि आयो असांखे त गानो ॿुधणो हुयो। इसी बात पर आपने बोला हसीन इत्तेफ़ाक़ हो गया ये, और गाने से ही नहीं आए हम। हाँ हलो इहो बि थींदो आहे कॾहिं कॾहिं गानो ॿुधूं था, पर हिते हिकिड़ी जेको आहे अनाउंसमेंट इंट्रोडक्शन कराइणु चाहींदमि। असांजी प्यारी भेण हिते मौजूदु आहे जंहिं असांखे हाणे जॉइन कयो आहे ऐं इंडस्ट्री में बि पुछूं था उन्हनि खां त केतिरे वक़्त खां आहिनि, पर KTN जी स्क्रीन ते जेको ड्रामो हली रहियो आहे रियासत, उन में पहिरियों भेरो कमु करे रहियूं आहिनि ऐं माशाल्लाह सां इलाही ज़बरदस्त कैरेक्टर आहे। ऐं जीअं माई बख्ती आहे उनजी नूंहं जो कैरेक्टर उहो निभाए रहियूं आहिनि। सो ज़रूरु तव्हांखे पसंदि ईंदो हूंदो उन्हनि जो बि कैरेक्टर। तो मुंहिंजे ख़्याल सां तव्हां सम्झी विया त नेहा असां सां गॾु हिते मौजूदु आहे, उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम नेहा। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं माशाल्लाह तव्हांजो कैरेक्टर ॾाढो ज़बरदस्त आहे हिन में। ऐं सभिनि खां पहिरियां त तव्हांखे मुबारक त फर्स्ट टाइम तव्हां कोई प्ले कयो आहे, एतिरो सुठो निभायो आहे उनखे, कीअं पियो लॻे? फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच। इलाही सुठो पियो लॻे बिकॉज़ मुंहिंजो फर्स्ट प्रोजेक्ट आहे एक्टिंग में, मतिलबु एज़ अ ड्रामा एज़ अ सोप सीरियल मुंहिंजो फर्स्ट प्रोजेक्ट आहे। सो इलाही अलॻि लेवल जो एक्सपीरियंस आहे मूं लाइ त। अच्छा मज़ो अचे पियो टीम सां गॾु कमु करण में? इलाही पहिरीं त शयूं सिखण लाइ मिलनि पियूं, छो त सीनियर एक्टर्स आहिनि जिन्हनि मूंखां पहिरीं इलाही कमु करे चुका आहिनि, जेको मूंखां पहिरीं एतिरा साल, त इलाही शयूं सिखण लाइ मिलनि पियूं। बाक़ी सेट ते त मज़ाक मस्ती लॻो पियो हूंदो आहे। सही, पर तव्हां कीअं विलिंग थिया हिन कैरेक्टर खे करण जे लाइ ऐं मतिलबु आउटडोर वञण जे लाइ? एक्चुअली शौक़ु हुयो एक्टिंग जो शुरू खां, बट जॾहिं हिकिड़ी अपॉर्चुनिटी ईंदी आहे न, हुजे बि तव्हांखे स्क्रिप्ट मिले मेन कैरेक्टर जी, त पोइ त दिलि थींदो आहे की यार लेट्स ट्राई, कहिड़ी ख़बर सुठो लॻे। ऐं सही ऑडियंस जो जेको रिस्पॉन्स आहे उहा बि सुठो अचे पियो त अञा दिलि थींदी आहे कि चलो अञा सुठो निभाइजे, अञा सुठी शइ पेश करे ॾिजे हिननि खे। अच्छा डायरेक्टर जी तरफ़ त हलंदासीं पोइ, पर तव्हांजो जेको घणो कमु आहे सना सां गॾु आहे, त कीअं हे तव्हां ॿिन्ही जी बॉन्डिंग सेट ते ऐं तव्हांजा जेके सीन्स थिया कीअं थिया? कोई फ़नी वाक़ियो या कोई अहिड़ी मतिलबु थींदो आहे न त सीनियर ऐं जूनियर जो बि हिकिड़ो थोरो फ़र्क़ु पवंदो आहे? चुप, हिननि खे जवाबु ॾियणु ॾियो। एक्चुअली जेतिरो स्क्रीन ते असां झगड़ो कंदा आहियूं, जहिड़ो कंदा आहियूं, ओतिरो साम्हूं असां मतिलबु ईअं आहियूं की जहिड़ो पाण में अलाए केतिरे सालनि खां रिश्तेदारी हुजे। मतिलबु एतिरो क़रीब सेट ते हर ॻाल्हि जो ख़्यालु रखणु, मतिलबु बिल्कुलु बि फील कोन थिए ॾींदा आहिनि की असां जूनियर आर्टिस्ट आहियूं या इहो सीनियर आर्टिस्ट आहिनि। अच्छा हर शइ जो ख़्यालु रखणु, खाइण पीअण जो ख़्यालु रखणु। हींअर लास्ट स्पेल में त असांजो गॾु थोरो घणो कमु हुयो, त थोरो इलाही घणो मज़ो आयो हुयो असांखे, मज़ाक मां मस्ती। वीडियो रखी जंहिंमें चवनि असां ख़ुशि थी ॻाल्हायूं पिया, चवनि पिया इहा ड्रामेबाज़ी रुॻो टीवी में आयो दुश्मनी आहे। हिते त तव्हां गॾु वेठियूं आहियो। ज़ाहिर आहे, अच्छा हूअ अलाह न करे हूअ थोरी लॻी वेठियूं आहियो, हिते त ॿई खीर खंडु लॻी वेठियूं आहियो। रियल में इलाही सुठा आहिनि, मतिलबु इलाही ध्यानु रखंदा आहिनि आर्टिस्ट जो। मज़ो इलाही ईंदो आहे असांखे, इलाही मज़ो ईंदो आहे। अञा हिननि ॻाल्हि उहा अञा तव्हांजी तरफ़ ईंदमि, तव्हां पंहिंजूं ॻाल्हियूं अञा थोरो पाण वटि संभाले रखो, हिते गानो ॿुधंदासीं, हुन खां पोइ अञा डायरेक्टर वारो पोर्शन रहियल आहे बाबा, तव्हांखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो, सबर कयो। जी छा था ॿुधायो? मुंहिंजो महबूब शाइर समीर गोपांग जी शाइरी आहे, जेको हाल आहे सो हाज़ुर आहे। ज़रूरु ज़रूरु।
यार तो जी यार तो जी यारियमा अला कहड़ा वत मुफायदा हो कई जेके वायदा अल्लाह निभाए कौन समीर गोपा गमीर परवेज सोलंकी चवे आवाज वेठला बोझ को हाल पंहिंजे महबूब खे ॾोरा बि ॾे हूं बि आशिकनि जी मयार महबूबनि ते हूंदी आहे निभाइनि भले पाण कोन पर बेकसूर जो महबूब कसूर वारो महबूब आहे चएसि थो ओ दिलि ते कया थी ज़ख़्म बेरहम जुदायूं करे ओ रत रोवारो थई दूर गुज़ारियो थई क़ुरान मुंहुं न ॾेखारियो है केॾा खयां है कसम बेरहम जुदायूं करे ओ केॾा खयां है कसम बेरहम जुदायूं करे ओ रतरो वारियो थई मुंहुं न ॾेखारियो थई दर गुज़ारियो थई केॾा खयां है कसम बेरहम जुदायूं करे ओ केॾा खयां है कसम बेरहम जुदायूं करे तोखे दिल सां हो चाहियो तो तबरे मूंसां कोन निभायो हे मोतबरे तोखे दिल सां हो चाहियो तो तबरे मूंसां कोन निभायो रत रोवारो थई मुंहुं न ॾेखारियो थई दूर गुज़ारियो छॾे नवे तुम वायदा कया है केॾा पिरे मूंसां कसम खया है छॾे नवे तुम वायदा कया हिकिड़ो रखई न भरम बेरहम जुदायूं करे जुदायूं करे समीर जी जानी नियत लोड़िए दे गोपा गजहेड़ी मोहब्बत गोली दे समीर जी
जाने नियत लोड़ी दे गोपांग जेड़ी मोहब्बत गोली दे दिल जा कया थई टुकर बेरहम जुदायूं दिल जा कया थई टुकर बेरहम जुदायूं औरत रोवारो थई दूर गुजारो थई मोहन निकारो थई केडा थया है कसम बेरहम जुदायूं करे ओ दिल ते कया थई जख्म बेरहम जुदायूं करे वाह 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 बहितरीन ज़बरदस्त। तव्हां जेको आहे इलाही किथे गुम थी विया हुयव। हा अधे इलाही ज़ख़्मनि जी ॻाल्हि कई दिलि जे ज़ख़्मनि जी ॻाल्हि कई असां ॻाल्हि लाइ किथे पहुची वियासीं के ज़ख़्म मिलनि था उहे लिखी ॾियनि था असां बिस्मिल्लाह करे ॻायूं था। ये वाकई शाइरनि खे ज़ख़्म मिलंदा आहिनि? जे अगरि तव्हां शाइरनि खां पुछो जेके उन्हनि खे ज़ख़्म न त तव्हां ॻायो था न, तव्हां कोन पुछो जेके शाइर हाणे असांजो ॾिसो न हुन सां कमु इहो हूंदो आहे बाबा कलाम असांजो ॾींदा अथव ॻायो ॾिसंदा आहियूं न असांजो पुछणो अथव भई छा जा ज़ख़्म अथव छा मसइलो आहे तव्हां सां इहो कंहिं शाइर खां पुछणो पवंदो। इहो वरी बि तव्हां समीर गोपां खां पुछी था सघो जंहिंजो कलाम आहे हा, बिल्कुलु पुछंदासीं। तव्हां असांखे नज़म ॿुधायो अॼु। हा कैफ़े आज़मी जी नज़्म आहे मां तव्हांखे ॿुधायां थी मुद्दतों एक अंधे कुएं में असीर सर पटकता रहा गिड़गिड़ाता रहा रोशनी चाहिए चांदनी चाहिए जिंदगी चाहिए रोशनी प्यार की चांदनी यार की जिंदगी दार की अपनी आवाज़ सुनता रहा रात दिन धीरे धीरे यकीन दिल को आता रहा बेवफा यार में सूने संसार में रोशनी भी नहीं चांदनी भी नहीं जिंदगी भी नहीं जिंदगी एक रात वाहिमाए कायनात आदमी बेबिसात शहर शहर हसद गांव इनसे भी बद इन अंधेरों ने पीस डाला मुझे कुएं ने बाहर उछाला मुझे इसी सैकड़ों मिस्र थे सामने सैकड़ों उसके बाजार थे एक बूढ़ी जुलेखा न थी जाने कितने खरीदार थे बढ़ता जाता था यूसुफ का मोल लोग बिकने को तैयार थे महजबीनों के उंगलियां कट गई हाथ दामन तक आया कोई धजियां दूर तक बिट गई मैंने डरकर लगा दी कुएं में छलांग फिर इसी दर्द से गिड़गिड़ाने लगा रोशनी चाहिए चांदनी चाहिए जिंदगी चाहिए रोशनी चाहिए चांदनी चाहिए जिंदगी चाहिए वाह 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 वेरी नाइस ज़बरदस्त। वॉइस ओवर आर्टिस्ट जो ऐं आरजे जो इहो ई फ़ाइदो आहे त वॉइस क्वालिटी तव्हां का नज़म पढ़ो था या काई अहिड़ी मतिलबु तव्हां शाइरी ई छो कोन चओ था हुनजो अंदाज़ ई बयां पंहिंजो आहे। सो पहिरें त इलाही यादि हूंदियूं हुयूं शेरो शाइरी बि हाणे घटि आहे दिमाग़ थोरो कन्वर्ट थी वियो आहे न हेॾे होॾे हेॾे होॾे सही ॻाल्हि आहे। अञा बि तव्हां मतिलबु एज़ अ आरजे कमु कयो पिया? हा अञा बि कमु कयां पई छा मतिलबु कहिड़ो प्रोग्राम आहे छा थीम आहे तव्हांजे प्रोग्राम जो? हिकिड़ो प्रोग्राम आहे पंहिंजो अॼु जो महिमान जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी माण्हुनि जा इंटरव्यूज़ हूंदा आहिनि ऐं इन खां अलावा जेके आहिनि मतिलबु वुमेन्स ते प्रोग्राम्स आहिनि ऐं रेडियो जे हवाले सां इन खां अलावा जेको आहे सो डबिंग्स आहिनि वॉइस ओवर्स आहिनि हले पियो बसि गाए बगाए कमु हले पियो ज़बरदस्त। न कमु करणु घुरिजे ऐं रुकजे न बसि। हा रुकजे न। नेहा इन खां पहिरियों छा कंदा आहियो ऐं हाणे मतिलबु इन फ्यूचर छा प्लान्स आहिनि? पहिरीं त मां स्टडी ते फोकस कयमि पे स्टडी जीअं कंप्लीट थी ग्रेजुएशन थी वई त एक्टिंग ते घणो आयमि ठीकु हाणे फ़िलहालु त एक्टिंग जो ई मूड आहे जेसि ताईं धिको हले जेसि ताईं गाॾी हले सही उन खां पोइ अॻियां सोचो न आहे अञा ताईं फ़िलहालु त एक्टिंग में मतिलबु एक्टिंग ही करणी आहे फ़िलहालु त हिते ई आहियां फ़िलहालु एक्टिंग ही करणी आहे। सिंधी ड्रामा या कुझु उर्दू साइड या कुझु कमर्शियल्स कुझु अहिड़ो इरादो आहे? उर्दू साइड ते थोरो कमु कयल आहे बट नॉट एतिरो घणो न आहे कयल न
सिंधी साइड मुंहिंजो फर्स्ट ईअं हुयो कि लीडिंग रोल हुयो उर्दू में त मिड़ई थोरो नंढो किथे थी वेंदो आहे रोल वही मतलब सपोर्टिंग या बिल्कुल ताके मेड वारो कैरेक्टर पासे में रही चवंदा सफ़ा। कुंड में चवंदा आहिनि हिकिड़ी झलक दिल चवंदनि त ॾेखारींदा फिलर जे न तौर त ते उहो बि कोन न त उहा बि ॾेखारींदा। कट करे सघंदा असां सां मावरे सलूक छो था कनि इहा त हाणे उन्हनि खां ई पुछणु घुरिजे बट इवन तव्हां सेट ते बि वेंदव न उहो अलॻि ई ट्रीटमेंट ॾींदा आहिनि सिंधी मीडिया वारनि खे अलाए छो ईअं आहे आई डोंट नो मूंखे चवणु खपे या न बट अलॻि ई ट्रीटमेंट मिलंदो आहे असांखे अलाए छो एतिरो असां घटि सम्झंदा आहिनि। अलॻि ई मखलूक नज़र ईंदा आहियूं उन्हनि न में। उहो त चलो उर्दू मीडिया है ॻाल्हि सम्झ में आई पर मां सिंधी मीडिया जा असां कमु कयूं था पिया खोड़ सारा आर्टिस्ट आहिनि कॾहिं के आर्टिस्ट तारीफ़ नाहे कई त भई तव्हां सुठो कमु था कयो या मतिलबु तारीफ़ हूंदी आहे न कंदा आहिनि अलाए छो ख़बर न आहे इहा ॻाल्हि सम्झ में न आहे आई हालांकि कंदा? खोड़ सारा उहो माण्हू आहिनि जेके तारीफ़ कंदा आहिनि ऐं काफ़ी अहिड़ियूं दोस्तूं आहिनि काफ़ी अहिड़ा मीडिया सर्कल्स जेके आहिनि जेके गॾु कमु कनि था कॾहिं नेवर जो खणी करे चवनि त चङो कमु था कयो असां छो एप्रिशिएट न आहे? कंदा आहियूं न हिक छो? ॿिए खे एप्रिशिएट करण में घसी वेंदासीं मसलो इहो आहे हा हा सची थी ॿुधायां Appreciate हिकिड़ो लफ़्ज़ जेकॾहिं तव्हां कंहिंखे सुठो एप्रिशिएट करण लाइ चवंदा न त मां चवंदी आहियां न दिलि हेॾी वॾी थी वेंदी हो अञा बहितर करण जी कोशिशि कंदो। बिल्कुलु बिल्कुलु पर हिते कोई कंहिंखे एप्रिशिएट न कंदो आहे सही था चओ ॿाहिरि जा जेके माण्हू आहिनि उहे एप्रिशिएट कंदा आहिनि उहो चवंदा आहिनि पर असांजा जेके ख़ासि तौर ते उहो फ्रेंड सर्कल जेको मीडिया सां जिन जो तालुक़ु आहे उहो न चवंदा कॾहिं न चवंदा त हा सुठो कमु था कयो या छा अच्छा कमु था कयो छा हा कंहिंसां था कयो कजू सां कहिड़े ड्रामे में अच्छा हालांकि उनखे सभु ख़बर हूंदी आहे उन्हनि खे pretend ईअं खजू कंदा सां कि- मसलो आहे ॿियो कंहिंसां मसलो कोन्हे हो तव्हांखे एप्रिशिएट कंदा पर जॾहिं खजू खां हटी करे तव्हां कमु कंदो तॾहिं कंदव इहो सची थी चवां इहो खजू सां मसलो आहे एतिरी सोच आहे न असांखे हाल अच्छा लेवल लॻल आहे खजूअ जा आर्टिस्ट भई खजूअ जा छो आर्टिस्ट असां आर्टिस्ट हूंदो आहे न ईअं लेवल हणी छॾीनि था छा मसलो आहे तव्हां छा कयो आहे अलाए छा कयो अथई मसइलो इहो आहे त माना काफ़ी जेके ड्रामा हलंदा आहिनि कंहिं डायरेक्टर ॾे ऐं जेकॾहिं फीमेल आर्टिस्ट मां मिसाल ॾियां त नेहा कास्ट में आहे न पोइ जेकॾहिं नेहा न थी वञे पोइ मूंखे फ़ोन कंदा त तव्हां नेहा खे चओ जे नेहा उन्हनि खे भले जवाब बि ॾींदी मां चवंदुमि नेहा वञिणो आहे चवंदी ओके हाणे इहो पंहिंजो हिकिड़ो असांजो वास्तो आहे मां उन्हनि सां अहिड़ो भलो हलंदो हूंदुसि हू मूंसां हलंदियूं आहिनि हिक ॿिए खे इंसान जेसि ताईं ज़हन जी अटैचमेंट नथी थिए न पाण खे माण्हू सम्झे नथो हू बि सम्झी आहिनि त असां कहिड़ी तबियत जा ऐं मां हिननि खे सम्झी आहियां पोइ हिन जे करे बाक़ी तव्हां अगरि हिन खां ॻाल्हि पुछी पहिरियां त यादगार का ॻाल्हि ॿुधायो पोइ हाणे तव्हांखे न हूंदी सरप्राइज़ ॾियां तव्हांखे असां हिन शेड्यूल में हिकिड़ी आर्टिस्ट रखी आहे नौकिरियाणी जेके फरज़ाना मुगुल बहितरीनु आर्टिस्ट आहे ऐं अलाह पाक हुनखे हयाती ॾींदो हैदराबाद जी आहे ॿुधाईंदासीं पोइ हुनखे मां ॻाल्हाइण जी वॾी आदत आहे माना शुरू जो थी वञे पई पोइ हीअं आहे पोइ मां हीअं आहियां मां हीअं पोइ मां त वरी हिननि खे चवां या मेकअप आर्टिस्ट भाई इहो बटन ॾाढो क्लियर अल्लाह जो कसम आऊं त सिधो सही थी ॻाल्हायां पोइ अलाए जो खजू खे अलाए छो मसलो आहे मूंसां आऊं त बिल्कुलु सही त कयां थी कीअं कयां खजू खे अलाए छो आऊं त सही ॻाल्हायां थी हिनखे मसलो मूंसां आहे मां वरी हिन खे चवां बटन बंदि कयो उहा वरी हिन ॾिसे बसि हुन जो ॻाल्हाइण ई हिन जो चवणु बटन बंदि कयो ॾाढो इंजॉय कयो आऊं छा कयां आऊं थोरो ॻाल्हायां थी खजू जो त बटन बंदि कर आई वेचारी ईअं न चओ हुनखे ॾिसो बुरो न लॻंदो बुरो जा सीन रिकॉर्ड कयूं था बि पर ॻाल्हाए थी पई ॿिए जा सोलो वठनि था मां तुंहिंजा डायलॉग रिकॉर्ड टिकटॉक ठाहे थी हेॾो सीन हले थो अच्छा आऊं आहियां छा हिन सीन में पोइ अहिड़ो तकिया कलाम थी हुजे सना ही थोरी वापसि शूट ते मोटियां त नेहा हुते हुजे पोइ असां ठही वियासीं न पोइ हिक ॿिए खे चऊं बटन बंदि कजे सना तव्हांजो हिन में सभिनि में फेवरेट जेको सीन चइजे या डायलॉग चइजे उहो कहिड़ो आहे नेहा जो सना ओ सॉरी नेहा जो मुंहिंजो? हा मुंहिंजो सभिनीनि खां फेवरेट सीन इहा हुयो जॾहिं असां पहिरीं चकर मिलियासीं ठीकु आहे असां त तक़रीबन ड्रामे जी स्टोरी में शादी खां पोइ पहिरीं चकर मिलिया ई तॾहिं हुयासीं जॾहिं हिननि जे पुट जी डेथ थी चुकी हुई अच्छा इलाही सालनि खां पोइ जॾहिं मुंहिंजो ॿारु थी वियो हुयो ॿारु 8 सालनि जो थी वियो हुन खां पोइ मां मुंहिंजी ससु सां पहिरीं दफ़ा मिलियमि सही त उहो पहिरीं दफ़ा मिलंदे हिननि चयो न शहज़ादी तूं ईअं न करी आहे मतिलबु मां त सोच में वेठी आहियां कि यार मूंखे जेतिरो हिननि जो ॿुधायल आहे मूंखे कंप्लीटली मिसगाइड कयो वियो हुयो कंप्लीटली नेगेटिव ॿुधायो वियो हुयो सही त उहो जेको सीन हुयो न उहो मुंहिंजे सभिनीनि खां फेवरेट हुयो कि फर्स्ट असांजो क्लैश हुयो पाण में पहिरीं दफ़ा मिलियासीं उहो तमामु बहितरु सफ़ा ऐं पहिरियों कोई डायलॉग यादि आहे तव्हांखे पंहिंजो
मूंखे एक्चुअली रिसेंटली जेको स्पेल वियो आहे उन जो हिकिड़ो डायलॉग यादि आहे जंहिंमें तव्हां कैमरा खे ॾिसे परफॉर्म करे ॾेखारियो थोरो असां तव्हांजी परफॉर्मेंस ॾिसूं न एक्चुअली मुंहिंजो जेको सेकेंड हस्बैंड आहे बादल मूं ते हथु पे खयो त मां बादल खे चयो हुयो की अॼु त मूं ते हथु खणण जी ग़लती कई अथई ॿीहर न कजे दैट वाज़ माय डायलॉग गुड 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 एक्सप्रेशन सुठा आया मूंखे इलाही सुठो लॻो हुयो ऐं किरदार में हीअ जे कैद करे थी मां वरी नौकर आहियां त पोइ माई भक्ति मूंखे थी चए शहज़ादी मूंसां दिलि जा हाल न ओरींदी ऐं तूं हिन खां उहो थो वठि मां चवां थो मुंहिंजी भेण भक्ति ॾाढी भली आहे ईअं आहे चए तूं पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कर भक्ति खे भाउ थियो आहे न न मां नौकर आहियां नौकर आहे अच्छा किरदार भक्ति जो नौकर आहे अच्छा, ऐं भक्ति मोकिलियो अथई की ही शहज़ादी माना मूंखे कंहिंजे कोन हथ जी ॿुधाईंदी। चांहि नथी पीए मानी नथी खाए वरी मां खणी वञा बुख थो हड़ताल कई आहे कैद में कैद में रखियो आहे त केतिरा ही ॾींहं भक्ति थी जी विया आहिनि? कैद में आहे हा त केतिरा ॾींहं थी विया अथसि कैद में हा कढंदोसि ॿाहिरि या न न निकिरी बि वई छॾाए वियसि सुठी थी लॻे कैद में हलो मां इहो सही आहे। शहज़ादी हुयमि मां एॾी दादली हुयमि पंहिंजे भाइरनि जी पंहिंजे हस्बैंड जी हिननि अहिड़े हाल में पहुचाए छॾियो आहे कैद में सफ़ा वञा मरियल हालत में आहियां पुट भक्तीअ सां पिटाईंदी त ईअं ई थींदो ई हा इहा ॻाल्हि बि सही आहे भक्ति सां न फिटाइजो भक्तीअ सां पिटाईंदी त ईअं ई हूंदो ई भक्ति सां न फिटाइजो 60 एपिसोड में सीन हलियो हिन जो सना जो हाणे पोएं हफ़्ते माना फ्राइडे ते त पोइ हिकिड़ो अचेसि थो छोकिरो गार्ड अचेसि थो चए नाकाम थी आहियां उनखे मारे थी पोइ जॾहिं किस्त ॾिठे न वरी पोइ मूंखे फ़ोन कयईं मूंखां अहिड़ा सीन करा माण्हू मरनि सीन ॿुधायो थोरो सीन इहो हुयो जो हू काथे भक्ति हुनखे मोकिले थी ऐं हू नाकाम थी मोटी थो अचे हुनखे गुस्सो थो अचे गुस्से में हुन खां खसे थी पई प्रॉपर पेन में न, अचो। proper न न। न न न न परफॉर्म कयो प्रॉपर हुन खां खसे करे चए थी तोखे ख़बर आहे न त नाकाम माण्हुनि खां मूंखे सख़्तु नफ़रत आहे डपांग हुनखे गोली खणी हुनखे टकाक थी करे इलाही मज़ो आयो वाह वाह बहितरीन ज़बरदस्त पोइ इहे जेके सीन्स आहिनि या जेके बि मतिलबु हिन में पिस्टल या गन शन जेको बि यूज़ कयो अथव छा इहे पोइ नकली न असली बिल्कुलु वाह नकली उहो इन जॻह उहो ई न पत्थर मायो वायो पत्थर दुनिया में पत्थर दुनिया में सतार लार मजू खां ओरिजिनल में माण्हू मरी पियो माना पोइ उनखां पोइ हथियार असांजा नकली ठाहियल मसइला आहे न इतफ़ाक़ थी थो वञे का चेंबर में शइ रहिजी थी वञे हिन जी दिलि जा आहे त भाउ को मसइलो न आहे पर हिकिड़नि असांजी ख़ासि करे अदाकारनि जी आदत हूंदी न पोइ असली हूंदा मैगज़ीन चिकीदा ईअं कंदा माना एक्शन भई एक्शन तव्हां पंहिंजे एक्सप्रेशन सां ॾेखारियो हथियार सही 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 न न सुठो आहे ऐं ऑल द बेस्ट टू यू तव्हां माशाल्लाह सुठो कमु करे रहिया आहियो ऐं इनशाला इन फ्यूचर बि तव्हांखे सुठनि सुठनि प्रोजेक्ट्स में ॾिसंदासीं ईअं ई कमु कंदा रहो ऐं बसि अच्छा तव्हां जीअं यादगिरियुनि जी ॻाल्हि कई न जी असांजो सेट आई गेस वाहिद इहो सेट हूंदो जिते असांखे ब्रेकफास्ट में फ्रूट्स मिलंदा आहिनि अरे वाह वाह ठीकु आहे असां सेट तां वापसि ईंदा आहियूं पैकअप थी वेंदो आहे जॾहिं डे जो शाम जो फ्री थी वेंदा आहियूं असां पिज़्ज़ा खाईंदा आहियूं वेही अरे वाह, करे, वाह। असां बर्गर्स खाईंदा आहियूं असां ब्रोस्ट खाईंदा आहियूं मतिलबु एतिरो ईअं असांजी बॉन्ड ठही वई आहे सभिनीनि जी पाण में जीअं फैमिली हुजे ज़बरदस्त माशाल्लाह माशाल्लाह इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं टीम वर्क इनखे ई चइबो म्यूचुअल अंडरस्टैंडिंग थी वञे बाहमी रज़ामंदी मज़ो थो अचे हुन में हिक ॿिए थींदो खे सम्झण में इलाही मज़ो ईंदो आहे न न वाकई तव्हां जेके ॻाल्हियूं कयो था मूंखे पंहिंजो प्रोजेक्ट यादि थो अचे अली अकबर वारो नूराणी छो जो उहो बि ईअं ई हूंदो हुयो उन में बि असां सभिनीनि जी बॉन्डिंग सभिनीनि आर्टिस्टनि जी बॉन्डिंग ईअं ई हूंदी हुई ऐं उते बि मतिलबु अली अकबर ॿाहिरि सीन कंदो जेका तव्हां पंहिंजी आर्टिस्ट जी ॻाल्हि कई आहे अली अकबर ॿाहिरि सीन कंदो हुयो असां अंदरि जेको आहे म्यूज़िक हलाए डांसूं कंदा हुआसीं गाना ॻाईंदा हुआसीं हुनखे आवाज़ु वेंदी अंदरि कमरे में ईंदो हुयो दरवाज़ो खोलींदो हुयो अची दड़का ॾींदो हुयो सभिनी खे सभिनी हुनजो टारगेट ई आर फ़मीर हूंदी हुई छो जो गोड़ सभु कंदा हुआसीं दड़का उहा खाईंदी हुई वीचारी। मां वरी प्यार में माना ईअं कंदो न पोइ माना हू न हाणे हिननि खे सम्झाईंदो आहे माना आयुसि न आवाज़ु ईंदो हाणे तव्हां भला ॻाल्हाए वठो त मां पोइ सीन कयां पोइ सम्झी सही ॻाल्हि आहे न न थींदो आहे मज़ो ईंदो आहे ऐं दिलि चवंदी आहे त अहिड़ा प्रोजेक्ट्स हलंदा ई रहनि बंदि न थियनि ईअं ई दिलि चवंदी आहे सो वॾी महिरबानी तव्हां सभिनीनि जी सना तव्हां बि माशाल्लाह इलाही सुठो कमु करे रहिया आहियो ऐं दुआ आहे त ईअं ई तरक़ी कंदा रहो ईअं ई सुठा सुठा कैरेक्टर्स तव्हांखे मिलंदा रहनि असांखे एंटरटेन कंदा रहो ऐं ईअं ई असांजे शो में ईंदा रहो बिल्कुलु लास्ट ऐं तव्हां ईअं ई असांखे घुराईंदा रहो इहे मोहबतूं तव्हांजो ॾींदा पंहिंजो रहो। शो आहे मोस्ट वेलकम एनी टाइम ऐं लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदो जियो ऐं जीअण ॾियो ख़ुशि रहो स्वीट
एंड छा चइबो आहे शॉर्ट मैसेज ख़ुशि रहो। ज़बरदस्त जी नेहा अगरि मूंखां पुछंदव न त मां ईअं ई चवंदमि कि पाण वटि अलाए छो ईअं आहे कि छोकिरियूं जेको आहिनि न मुंहिंजी एज जूं मुंहिंजी एज आहे 23 बाय द वे मुंहिंजी एज जूं छोकिरियूं आहिनि उन्हनि खे हिकिड़ो त पेरेंट्स बि सपोर्ट कोन कंदा आहिनि फील्ड में ऐं मतिलबु अगरि थोरो केरु सपोर्ट बि कंदो आहे न त रिश्तेदारनि जी ॻाल्हियुनि में अची करे उहो धीउ खे चवंदा घर वेही रहो बसि या त यूनिवर्सिटी वञ या त उते बि न वञ सो मां इहो ई चवणु चाहींदमि हर कंहिंखे पेरेंट्स खे रिश्तेदारनि खे कि अगरि को छोकिरी वधे पई न सिंध जी न्याणी वधे पई त उनखे वधणु ॾियो उनजी तव्हां सार संभाल लहो बट उनखे वधणु ॾियो बिकॉज़ छोकिरियूं इलाही कुझु करे थियूं सघनि बिल्कुलु सही ऐं ॻाल्हि छोकिरियुनि जी नीड आहे हर फील्ड में नीड आहे बिल्कुलु आहे बिल्कुलु आहे माइटनि जो कम ई इहो हूंदो आहे मतिलबु कन भरण माउ पीउ जा प्रोटेक्ट घर कनि वारनि जा ठीकु आहे माइट न कंदा, पाण न प्रोटेक्ट कंदा। कनि सिर्फ़ु तव्हांखे तव्हांजो माउ पीउ ई प्रोटेक्ट करे सघे थो ख़ानदान वारा सिर्फ़ु ॻाल्हियूं करे सघनि था बसि उन्हनि जो कम ई इहो रहिजी वियो आहे सो जी खजू मां चवंदुसि त कंहिंजी दिलि आज़ारी न कयो अल्लाह इंसानियत सां प्यारु कयो हिन खां कंहिंखे वधीक मैसेज तव्हांजी आयो कीअं कई आहे इहो मैसेज केॾा कंहिंखे मैसेज आयो इहो वॾो सम्झी वेंदो जंहिं दिलि आज़ारी कई आहे इहो पुछाए कयो लॻो बि हिनखे बि दिलि सां हाणे तव्हां कंहिंखे था चओ तव्हां कंहिंखे था चओ छा हिक ॿिए खे था चओ कंहिंखे था चओ क्लियर बि त कयो मां उहो उनखे चवां थो त हर इंसान जेको आहे न सभु इंसान जो हिकु जेतिरो ई मर्तबो आहे जेकॾहिं तव्हां कंहिंखे घटि वधि ॻाल्हायो था कंहिंजी अलाह दिलि निकिरो हिन मूंखे हाणे मथे में ख़ासि थी थिए इन शइ खां निकिरो जेको करिणो आहे कंदो हिते मां चई नथी सघां पर छॾे ॾियो हाणे हा सही था चओ मतिलबु उहो ई आहे move on यार उहो ई move मक़सदु on। आहे जेको तव्हां चवणु चाहियो था उहो ई समझी वई सॾा समझी वई मतिलबु जंहिंखे जेको करिणो आहे वञी करे जंहिंखे जेको खॾे में चवणो आहे वञी जेको करे- चवे तव्हां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो प्लीज़ फॉर गॉड सेक कंहिंजे चवण ते तव्हां पंहिंजी ज़िंदगी ख़राब न कयो बसि पोइ अयाज़ लतीफ़ साहिब जो जुमिलो यादि आहे त हलंदा हलो हलो वधो जेको करिणो अथव कयो भाई तव्हांखे कोई घर अची अन्न थोरी पुॼाईंदो हरू भरू वरी टेंशन थो ॾिए ॻाल्हियूं थो करे पियो बीपी हाई थो करे मैसेज ॾियो मैसेज असां इहो चवंदा त पंहिंजो ऐं पंहिंजे घर वारनि जो ऐं वॾे खां वॾो पंहिंजे अबी अम्मा जो ख्यालु कयो वाह वाह जबरदस्त शोभी भाई आप मैसेज कर देना यार प्लीज हाँ व्हाट्सएप कर देना इंशाल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं तेसि ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो वेंदे वेंदे तव्हां खां गानो ॿुधंदासीं तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़ ख़ुशी जो ॿुधायो उस्ताद रखियल आहे सर मुंहिंजे उस्ताद जो गीत थो ॿुधायां तोखे बाबा हुसैन बख़्श भट्टी वाह, वाह। बंगुल दरे वारो ही कलाम मां डेडिकेट कयां पंहिंजे महबूब भाउ खे ऐं ख़ासि तुंहिंजे करे कलाम जो फरमाइश तूं कई आहे शायदि चई त अहिड़ो को कलाम ॿुधाए ख़ुशी जो छो जो जेके बि कलाम ॿुधायमि ॾुख जा त हुनजे करे डेडिकेट बि अदा खे थो कयां ओ वयो आगी अंगण पिरी पेर भरे ओ वायो आही अंगण पिरे पेर भरे एहसान तुझा दसुकी मलाया और गो तोड़े तो वाजाया अल्लाह हुसैन बख्श भट्टी बंगुल देरे वारो चवे माऊ साईं तमाजा भी थोरान पूरी टीम जो थरान बंदे इंगलाम दे दे ओ आयो आहे अंगण ओ पिरे पेर भरे एहसान तो जावो दस की मालाया एहसान तो जावो दस की मालाया आयो आहे अंगण पिरे पेर भरे आयो आहे अंगण पिरे पेर भरे
अॼु पूरी कंदुमि सॼो ॾींहुं तुंहिंजो दीदार कंदुमि ओ सिक सालनि जी अॼु पूरी कंदुमि सॼो ॾींहुं तुंहिंजो दीदार कंदुमि चुमे हथड़ा तुंहिंजा थियो ख़ुशुम आहियां चुमे हथड़ा तुंहिंजा थियो ख़ुशुम आहियां ओ अहसान तुंहिंजा वो दस कीअं मल्हायां अहसान तुंहिंजा वो दस कीअं मल्हायां रहबर मानो कर तुझो तू रहबर मुझो मानो कर तुझो ओ बदी हथड़ा तोखे हम अर्ज कंदो भला भाग मुंहिंजा अॼु माथो भाया भला भाग मुंहिंजा अॼु माथो भाया आयो आहे अंगण पेरे पेरा भरे आयो आहे अंगण पेरे पेरा भरे अहसान तुंहिंजा वो दस कीअं मल्हायां अहसान तुंहिंजा वो दस कीअं मल्हायां हुसन बख्शते वॾा अॼु कुर्ब कयई पथाए फटीअ जो सोना मानो छॾी ओ हुसन बख्शते जानी वॾा कुर्ब कयई पथाए फटीअ जो अॼु मानो छॾई चुमी हथड़ा तुंहिंजा थियो ख़ुशुम आहियां चुमी हथड़ा तुंहिंजा थियो ख़ुशुम आहियां ओ